खबर शामिल करे थी मोरो सिंध में जिता सिंध इल्ताफ सोमरोज की रिपोर्ट मुताबिक 4 ॾींहं अॻु मोरो भरसां चपालकोट में शाहपुर चौहानिया पुलिस पारां गोलियूं हणी बेगुनाह क़तल कयल मशहूर मल पहलवान अली गुल माशी जे क़तल जी जांच जे लाइ SSP नवाब शाह तनवीर हुसैन तुनियो जांच टीम मुक़रर करे छॾी आहे, जंहिंमें जांच टीम जो सरबराह DSP सिटी नवाब शाह गुलाम मुस्तफ़ा मीरानी के मुक़रर किया वियो आहे। जांच टीम DSP दौलतपुर जावेद हालो अरबाब, DSP सदर नवाब शाह जावेद लाखारा ऐं SHO दौलतपुर वसीम मिर्ज़ा के शामिल किया विया। उन सिलसिले में इन्वेस्टिगेशन ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा मीरानी, DSP जावेद हालो अरबाब, SHO वसीम मिर्ज़ा, ASI मोहब्बत सोलंगी बिरादरी के सरवाहण वडेरो मोहम्मद यासीन सोलंगी सांगत जी मोरो वेझो ॻोठ पाचड़ माशी बट्टा वाटर वटि पहुची अलीगुल माशीअ जे वारसनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। मक़तूल अलीगुल माशी जे वालिद लाल बख्श माशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP नवाब शाह तनवीर अहमद तुनियो पारां जोड़ियल जांच टीम ते मुकमल एतमाद आहे। उन्हनि मां उम्मीद आहे त जल्द ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे सज़ा ॾियारींदा। उन मौक़े ते जांच टीम जे सरबराह गुलाम मुस्तफ़ा मीरानी ॻाल्हाईंदे चयो त क़तल थी वियल मल पहलवान नौजवान जे वारसनि सां इन ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। असां मामले जी साफ़ शिफ़ाफ़ जांच करे रहिया आहियूं। वारसनि सां मुकमल सहकार गॾाए हिननि सां इंसाफ़ कयो वेंदो। जवाबदार ख़िलाफ़ 3 अलॻि अलॻि केस दाख़िल किया विया आहिनि, जिन मां मुख्य जवाबदार ASI लखमीर चांडियो खे गिरफ़्तार कियो वियो ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। जल्द उन्हनि खे बि गिरफ़्तार कियो वेंदो। आख़िर में जांच टीम जे सरबराह गुलाम मुस्तफ़ा मीरानी सोलंगी बिरादरी जे सरवाहण वडेरो मोहम्मद यासीन सोलंगी ऐं वडेरो अफ़ज़ल ख़ान सोलंगी जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां संदन जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन जो पुलिस सां बहितरीन सहकार रहियो आहे। पहलवान जी अॻिते असांखे इहा उमेद आहे त उन कातिलनि खे अंजाम ते पुॼाईंदो। जवाबदार गिरफ़्तार आहिनि। जवाबदार अञा असां चऊं था अंजाम पाईंदे पुॼनि। जेको ज़ुल्म करनि पहलवान सां उहो असांखे इंसाफ़ घुरिजे वञे। इंसाफ़ छो पाए असां अॻिते वरी असां अपील था कयूं त असांजी भारत हुजे असांजे पहलवान मौला पिया तुने शाबाश जी वॾी महिरबानी अल्लाह कलो ख़ुशि हूंदो। असां अर्ज़ु था कयूं त हुन जेके बि असां कोल कया सभु पूरा कयो। मुंहिंजे पुट जा कातिल बि ॿधा अथई। हुन जेके बि वाइदा कया आहिनि उहे सभु पूरा थिया आहिनि। हींअर कमेटी मोटे पहुती आहे, उन्हनि दुआ घुरी आहे। चयो भाऊ हाली असां वेंदा पोइ तोखां हाल वालो वठंदा। मुंहिंजो दिमाग़ु कमु कोन करे भली ॿिए करे चयो हाल वालो वॾी महिरबानी वॾी अलाह करो ख़ुशि हूंदो। ॻाढ़ो क़ुर करो सौ जी जान सभु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त इहो तमामु हिकिड़ो ग़लति अमल थियो आहे, जंहिंमें असांजो पहलवान मौत थियो आहे। असांजी मदद था कयूं ऐं असांजी फुल पुलिस डिपार्टमेंट जी, असांजे SSP साहिब जी हमदर्दी सभु हिननि जे ख़ानदान सां आहे। SSP साहिब जन टीम मुक़ररु कई आहे, हुन में मुंहिंजो हीउ नुमाइंदो आहे असांजो DSP दौलतपुर मिस्टर जावेद अहमद हालो अरबाब। ॿियो असांजो मेंबर आहे मिस्टर DSP जावेद अहमद लाखेर साहिबु DSP सदर ऐं आउं DSP सिटी आहे। मुंहिंजो नालो मुस्तफ़ा मीरानी आहे। ऐं वटि मूंसां गॾु ॿियो SSP असांजो SHO आहे वसीम साहिब जो असेस में आहे। हिन केस जो IO आहियां 2 टीमूं में IO आहियां। उन सां गॾु 2 टीमूं इन असां हिते आया आहियूं। सां मिलण लाइ दुआ घुरी थिए हाल सां इनशाअल्लाह जवाबदार सभु गिरफ़्तार थींदा ऐं इहे कानून खे सभु भॼी सघंदा। ऐं जेको ॿुधो आहे आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां वॾे असांजे यासीन ख़ान जो, जंहिं तमामु ताउन कयो आहे ऐं इहे सभु खे गुज़ारिश कयो त ताउन कनि ताकी असां सभु तव्हां यकीन कयो असांजे SSP साहिबु असांजे DI साहिबु ऐं सभु जूं हमदर्दियूं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं मां हिकिड़ो ॿीहर बि शुक्रगुज़ार आहियां वॾे यासीन जो, जंहिं अहिड़ा मुसलुक कयल में ख़ासि करे किरदारु असांजे SHO वसीम जो किरदारु सुठो रहियो आहे। ऐं असांजे मोरे जो DSP उनजी बि महिरबानी उन्हनि किरदारु अदा कयो आहे। DSP साहिबु किरदारु जंहिं तमामु सवले माण्हुनि सां मसइलो करे असां यकीन कयो त हिननि खे असां जवाबदारनि खे कानूनी कठिन में पुॼाईंदासीं ऐं कोशिशि जेकी असां थींदी इंसाफ़ अलाह कंदो। असां कोशिशि उनखे पंहिंजा हक़ वठाईंदासीं।